ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। थरकोल पावर प्रोजेक्ट जो कम सिंध हुकूमत शुरू कयो। वॾो वज़ीर सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी ब्लॉक 2 जी माइनिंग ते कम करे रहियो आहे। वॾो वज़ीर हिन वक़्त ताईं 2 मिलियन टन खां वधीक कोयले जी खोटाई कई वई आहे। वॾो वज़ीर थर पाकिस्तान जी क़िस्मत बदिलाए छॾींदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वॾो वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त थरकोल पावर प्रोजेक्ट जो कम सिंध हुकूमत शुरू कयो। सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी ब्लॉक 2 जी माइनिंग ते कम जारी आहे। हिन वक़्त ताईं 2 मिलियन टन खां वधीक कोयले जी खोटाई कई वई आहे। थर पाकिस्तान जी क़िस्मत बदिलाए छॾींदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।